लगे थो त सेठ भी को नहीं दो ए मुंशी भी वांदो वेठो आ ओ गुलशेर ट्रिक सोच त वनी सुकून जी निंड कया केड़ी ट्रिक पीठ जी सूर जो बहानो तो क्या अड़े गुलशेर गड केड़ी परेशानी में गुम थी वियो आहीं अड़े केड़ो खंड जो जहाज गुम थी वियो थी ओ मुंशी यार डाढो पेट में सूर थो पे यकीन कदी त मरी न वञा अल्लाह रे अब्बा आई नी आई अड़े उठ चंटा वञ वञी का दवा धर्मल वठ फाटे न हिते करे न निभागा धरती किन अचे हिते ओ मुंशी खीसे में कुछ भी कोने को कारो नागो वेठो दवा कानो वटा ए बि लगी वियो असांखे ॾिसूं था आई नीड़े लगे तो मां मरी वेंदसि अब्बा अड़े वठ ही पैसा वञी दवा दरमल कराए पंहिंजो करे न किन वरी असांजे भरिसां चढ़ वञी मंडे गॾ ते निकुर अलाए काथों काथों जा चंद्रा था अचे असांजे मुंहं में लॻनि हिन मां बि अचे फाथासीं नुक़सानु करे वियो असांजो हुया ई 200 से बि विया खॾ में भला भागो यो को सुनियो जो बनी रे नवे आशा अल्लाह मर्जी जो मालिक अब जरा उठ खण कोडे हां अरे उथे न तो एडी सुता सिजु किथे वनी पातो निभागा सद बाबा हई मां कोडे रो तू फसल खण दे निद्र करण दे अरे छोरा उथ खणी छॾ निभागा के चंद्रा बाबा तव्हां खे ख़बर भी आहे त ही इए कोन उथंदो तू भली बनिए ते न हल निभागा पियो जिते सम्यो रोशन पुट तू भी उठ असां दा हलो बनिए ते मां तो ता हला बनी ते अदा वडो कोन हलंदो मारी तू मानी करे मोकलना पुट हा बाबा तव्हां बनी ते वञो मां तव्हां ॾे मानी मोकिलियां थी पर सौराब खे बि पाण सां गॾु वठी वञो ठीक है सुराब रोशन अचो पुट अचे हलो तो बनिए ते हलो इने भाग चौक जो चंद्र निंद्रा मां ही कोनो थंदो ने भाग लालू 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 अचो 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 गाड़ी निकरे होती कंबर 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 वारे 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 अचो 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 अम्मा हेडो अचो अदी हेडो अचो हेडे 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 बाबा हेडे अम्मा हेडो हेडो गाड़ी तैयार अम्मा हेडे 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 बाबा छद बाबा छद तू छद हेडे वे 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 हिन मुए मारे मां रोज रोज अची मां तंग थी आया अॼु मां हिन खे न छॾींदा गाड़ी गलती केड़ी पिड़े वारी गाड़ी कल्टी थी आ मुआ मारिया ओ अल्लाह मुझा रहम कई मां समझम त मुजी गाड़ी कल्टी थी वई मुझा मोला शुक्र आ तुजो मूसा तो धोखो कयो उन जी नियत लोड़ी थो तू मूसा शादी करण खां अवल तक केडियूं ड्राणू पयो हाणी त मां वडो अमीर आया त मां वडो जमींदार आया मुखे पंहिंजो बन्नियूं आइन पर मुआ माया निकते त वेगन जो क्लीनर ओ मुजी ज़ाल तुजा पारा त लोड़िया दो तने त वेगन जो क्लीनर आया अल्लाह कंदो त सॼी उम्र वेगन जो क्लीनर रहंदे भली पेट मुखे भली पेट पर पाजे बिन बचड़न जो त सोच न तो जड़ा ठटिंग शादी कंदा छो आइन ओ मुजी मिठड़ी
ए तुझे चेहरे ते कावड़ ठहे थी थोरो खिल त सही त मुंहिंजी दिलि ठरी पवे तोसां खिले मुंहिंजो आंगूठो न करे सॾु नचण कुॾण खे मां चाहियां थी त ॿारनि खे स्कूल छॾिया सॾु करे पंहिंजे शहज़ादनि खे त मां स्कूल छॾे चान इधर बहादुर जल्दी अचो पुट अम्मा पापा तव्हांजो झेड़ो ख़तम थिए त असां बि स्कूल वञूं न हाओ पुट हाओ ख़बर अथई त मोणे मूंसां रोज़ विढ़ंदी बाबा जल्दी हल स्कूल खां देर थी वई हलो मुंहिंजा सुहिणो शहज़ादो त मां तव्हांखे स्कूल छॾे पोइ पंहिंजे कमकार सां लॻा अचो हली अचो हलाए थो मां ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु कजो हैदर तव्हांजो स्कूल अची वियो आहे तव्हां स्कूल वञो मां बि पंहिंजे कमकार सां लॻां हा बाबा तव्हां भले पंहिंजे कमकार सां लॻो असां वञूं था स्कूल ही बि अलाए काॾे हलियो वियो हाणे बाबे वाने मानी केरु खणी वेंदो लॻे थो मूंखे पाण खे कुझु करिणो पवंदो मां पाण खे खणी वेंदमि कमदार तोखे चयो हुअमि न त वैगननि जे मालिक सेठ सखीअ खे मुंहिंजो न्यापो ॾेई अचु हा साईं न्यापो ॾियो त मां बाबा हलिया हलिया खणी दी खिड़की न कढाए न खणो ॻाल्हाए आहे त तुंहिंजे मुल्तान बाबा साईं पंहिंजो नाको मिलियो अखियुनि सां हलाया वियो वियो जकड़ा वई बस साईं तव्हांखे दुआऊं था कयूं अलाह तव्हांखे वॾी उमिरि ॾींदो साईं सदाईं बादशाही बरक़रार हूंदो अरे ॻाल्हि ॿुध मालिकनि तुंहिंजो नालो केॾो सुठो रखियो सखी ऐं तूं त वरी पहिरें नंबर जो बेमान निकिते हा तेल चढ़े थो 5 रुपया ऐं तव्हां किरायो चाढ़ियो था 10 रुपया तव्हां खां भला को पुछण वारो कोन्हे छा बाबा साईं हिते अंधेर नगरी चरबट राजा लॻो पियो आहे बाबा पाण खे ख़बर न अथव जेकॾहिं गवर्नमेंट 10 रुपया तेल लाई दी आहे त पेट्रोल पंप बंदि चओ अथनि तेल ॾियो त ख़तमु थी वियो आहे तेल आहे ई कान जे 20 रुपया जा 50 तेल चाढ़ींदा आहिनि त सभिनी पेट्रोल पंप वारनि वटि तेल आहे यानी कि मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त पुछण वारो को आहे ई कान साईं मुर्गी 600 रुपए वारी 1000 ते त खपनि को पुछण वारो कान 700 वारो गोश्त 1100 रुपया थी विया को पुछे ई कान थो कंबर मां साईं कोच विधी 800 कराची जो किरायो हाणे 1700 थी विया केरु पुछे ई कान थो मुंहिंजा बाबा साईं जेको किरायो चढ़ी वियो सो चढ़ी वियो
भली हाणे लीटर 30 रुपए मिलंदो न त बि किरायो कोन हलंदो बाबा, छो जो अंधेर नगरी चरबट राजा मुंहिंजा बाबा आहिनि। अरे मां तोखे मिसालनि लाइ कोन घुरायो आहे, मां चवां थो मुंहिंजे सुवाल जो सही सही जवाब ॾे। माना त किरायो घटि न कंदे। साईं कीअं घटि कंदासीं, भली लीटर 30 रुपए ॾींदो न त बि किरायो इहो 12 ताणी 140 जा हूंदो। हाणे छा थो ॾेई? हाणे लादो भई लांदे लांदे अचे तरूं वठंदो साईं। 140 रुपया वारा जो किरायो हाणे असां सिर्फ़ 40 रुपया वठंदासीं, छो जो भई पुछा वारा तव्हां वेठा हो न। बसि रुगो हथ ते कंट्रोल कयो साईं। ऐं मुंशी बाबा किरायो 40 रुपया साईं जे सदके किरायो माफ़ करे छॾे। अरे मुंशी लाए छॾ किरायो। हा बाबा मिलाए सलाए लही वियो सम्झो। सच चवंदा आहिनि, सोटी हुजे साण त गॾु कोई न करे। हीअ क़ौम लठ खां सवाइ कॾहिं बि न सुधरे, हिन लाइ लठ लाज़मी आहे। साईं लठ हिन जे करे खई आहे अॼु तुंहिंजी हॾनि खे मिलाए सिलाए सिधो करे छॾींदो। हा हाणे तूं किरायो घटि कयो आहे, जुब न थींदी पढ़ाई न। कमदार जी बाबा। सुभाणे जांच करण वञजांइ। जी बाबा। जेकॾहिं किरायो न लाहे त मूंखे ॿुधायो, पोइ मां हिन खे पाण ॾिसंदुसि। लॻे थो त छोरो अॼु बि मानी कोन खणी ईंदो, इहो मारींदो असांखे बुख। चाचा खानण मां मानी खणी अचां? न बा तूं न वञ, हाणे मानी खणी ईंदो। बाबा हिकु ॻाल्हि चवां, तव्हां नाराज़ न थींदव? ॾाॾे खे तव्हां कुझु बि नथा चओ। अबा छा कयां, अबे मञा तुंहिंजो नालो अथसि अबा रोशन, तव्हां कुझु ख़्यालु कयोसि। हा बा ॾाॾे जो नालो अथसि, भली करे नाज़ न खिरा। जेकॾहिं को ओड़े पाड़े वारो को विढ़ंदुसि तव्हां बर्दाश्त कंदो? बाबा अलाह कंदो मुंहिंजे भाइरनि सां को बि न विढ़ंदो, छो जो मुंहिंजा ॿई भाइर मुंहिंजो साहु आहिनि। ॾिस थोरी रुगो झेड़ी जी ॻाल्हि कई अथनि त तूं चवें थो त मुंहिंजा साहु आहे। हाणे तूं ॿुधाए मूंखे भला कोड़ा हूंदव? बाबा हू ॾिसो भाॼी मानी खयूं थी अचई। छो अम्मा, भला तूं पाण मानी खणी आई आहीं, हे भला छोरो मानी न खणी आयो छा? न बाबा जवाब कोन ॾिनई। मानी पचाइण वयसि, जॾहिं मोटी आयसि त लाहू थी खट ते ई कोन हुयो। इंतज़ार बि कयोमांसि, वरी मां सोचियो त बाबा वान खे बुख बि लॻी हूंदी, मां चयमि भला मां पाण ॾेई अचां वञी करे। ॾिस बाबा अदा वॾे में त हफ़ाल ई कोन्हे, भाॼई पाण आई आहे मानी खयूं। ॾिस अदा रोशन, अफ़ाल अथसि या न अथसि, वॾे भाउ जे लाइ ईअं न ॻाल्हाए। रोशन तुंहिंजी भाॼी सही थी चए, वॾे भाउ जे लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु न आहिनि कबा। अमा मारी जी बाबा। बसि पोइ तूं हीअं कर, असां मानी खाई वठूं, बसि पोइ वरी तूं हल घर त पोइ असां गॾिया था अचूं। हा बाबा मां थाणो खणी हलां। हा हा अमा अचे वठो, अचो छोकिरा। अड़े जट मंझंदि जी मानी न आहे खाधी, तोखे वरी टाइम जी लॻी आहे मिलाए सिलाए। ओ मुंची नाराज़ न थियो, टाइम जो पुछाए, ॿारनि खे स्कूल छॾे आवां, उन्हनि खे घर छॾे अचिणो आहे। अड़े गुलछू पैर पटे स्कूल जो टाइम थी भी पूरो, ॿुधो न थई? धोबी का कुत्ता न घर का न घाट का। मां वञे थो।
चल पेट में सुर अॼु वरी ॿारनि खे स्कूल मां घर छॾे अचां ठिकर निभागो कंहिं जाइ जो मिलाए सिलाए मीरा लॻे थो त हे होटल बि छॾिणो पवंदो। ॾाॾा मीर जो धक मारे या करे हाणे ॻाल्हि सिधी कर ॿुध भाॼाई असां जहिड़ो करे हिते आयो आहीं जा हा जो मुंहुं ई लथल थी खेरता आहे न मीर असांजो दोस्त माईअ जो मारियल नाहे। इश्क जी शादी आहे धड़काऊं था ॿा त सणा पवंदा न। ऐं रे जवान आहे ॾिसे थो तो सिधो छो नथो चए त माई मारे मञायो अथई। सपा मारियल थी भई हिते लहे थो करे सदा अरे ने छोरा इने चाह आनी दे या ना आनी दे मसला ॾाढो फाथो आहे पाणी बि हिन होटल ते कोन्हे अरे छा थियो वञ पाणी खणिया वञा हिन गिलास ई जगियूं जे टाइम ते जगी खाली पई तू न में हणंदे ॾिसे तो ॾाढो खान मसद आयो आहे असां वटि हथी मिलई थी चांहि मिलई थी जंहिंखे घर में मानी न मिले चांहि ॾे वारो करे। हे रे ॾाढा सच पुछी तो जवान ई हे मिलई असां लाइ चोई दफ़ा माईअ जा मसला सभिनी सां हूंदा आहिनि तो हिकिड़े सां न आहे न घणनि सां इहे मसला आहिनि पर चांहि नथी चांहि जल्दी चएसि मासा तो नामी गिरामी ॾोहारी आहे पर हू मुंहिंजे भाउ जी बि ज़िंदगी तबाह करे छॾींदो। बाबा यो इधर बांध रख दे सबको शाबाश तई हाणे आयो आहे तूं ॿार काफ़ी टाइम थी विया आहिनि हलिया विया आहिनि। अल्लाह रे ॿार वया ओ बबली ॿार वया जेकॾहिं अॼु ॿार घर खेर सां कोन पहुता न इहा मुआरी रन खणी मुंहिंजा टपड़ ॿाहिरि उछलींदी हेॾे ॻोल्हियां हेॾे ॻोल्हियां हेॾे ॻोल्हियां। यही बार मुझे भाज अख में लगी पया तो को लगो त को छाती पियो तूड़े मुके छा कंदे मुखे लगे त खेरोयो ही बार मुझे भागे लगो मेरी हड्डी तो सबकी फटी बुधो न थई मेरे पे आती तो मैं छोड़ देता मेरे भाई पे आती तो मैं फोड़ देता। अरे अरे हे करे अरे हे केड़ो कार तो करी अरे माने के मक्खण कराया ही अमीर ने सा गरीब कठाई दिया मुके पाड़े में हल भला हल जज्बातियां तो पुराने जो कसमा लाणे दे मुझे तू पटको हां वडो थी ने वडी इज्जत कराई ने।
दन तोसां यारिया यारिया हाणे अॻिते बि न चुपी खाई पी जीरो दन दन तोसां लारिया ओ तोखां भाली आया चुपड़ी जको रोज चतींदो अतां तोसां लारिया लारिया जीरो दन 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 बाबा चांहि वारा पुट ॿ कट चांहि जा सुठा खणी अचो स्पेशल चांहि महिमान साण छोकिरो पंहिंजो आहे ऐं पाणी बि पीआर थधो भरी आहियूं गर्मीअ में चाचा चांहि वारो बि वॾी लेट थो करे अरे बा चांहि वारा छो यार एॾी देरि छो कई अथई एॾो टाइम लॻो आहे चांहि खे कावण जे लाइ बाबा चाढ़िया अथई छा जल्दी कर बाबा वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम अरे तू केरु आहे ओ मां शहज़ादो शहज़ादो हा मां शहज़ादो ओ सेठ सखीअ जो पुटु हा सेठ सखीअ जो पुटु आहे सेठ सखीअ जो पुटु आहे साईं चाचा खानड़ा मुंहिंजे न सुभाणे वॾी शादी अथई ऐं एको साउंड में अथई भला ॾे हाल वाल ॼञ काॾे वेंदी हो असांजी जेकी इहो पहिरीं घिटी आहे न उहो ॼञ असांजी ओॾे वेंदई मुंहिंजो नालो शहज़ादो अथई ऐं जॾहिं मां ॼायो हुयुसि न पोइ इहो अम्मा चयो तुंहिंजो नालो शहज़ादो आहे हा दुनिया जे हर मर्द खां मां सुहिणो आहियां ऐं ॻाईंदो बि आहियां मुख़्तार सिद्दी मंज़ूर मास्तर समन मीराली मुस्तार सिद्दी ऐं अजो वॾी शरा ॼाण अथई एक ऐसी लड़की थी जिससे मैं प्यार करता था ॿियो मासूक जेको सर आहे उनजो ॿुधायां तोखां भलो आहे नलको जेको पाणी पीआर हा तूं हाणे हल ॿुधरी न ॻाइण हलणी में जीता खोपरा चुपड़ी अजीब क़िस्म जा माण्हू सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे गर्मीअ माण्हुनि खे चरियो करे छॾ हल इहो दन 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 तोसां लालिया लालिया थी वो दन 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 अरे निभागा खेर गुर निभागा अरे गाय थो जा मुझे लाइ पार थो कढे निभागा ओ वाह मां ॻाईंदो आहियां न एॾी माण्हू तारीफ़ कंदा आहिनि तूं कहिड़े मुख़्तलिफ़ ऐं ॻाल्हि नथो वणे तारीफ़ न कंदा अथई सब न कंदा अथई टोकू कंदा थी टोकू अरे ये टोकू कंदा अथई चिबा तेरो पुटु आहे तेरो न आहे विञाए छॾी अरे मुंहिंजी तूं जो वात छाते पटिजी वियो आहे चंड्रा वात गोदो कई बीठो आहे छॾे न निभागे खे दे ख़बर भला घणा पैसा आंदा थी को लखो ॾेढ त आंदो हूंदई अरे पैसनि खे ॾिसी हां ठरी पए कट 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 पैसा निभागा कट लख जी का जाया सेठ सब मिलाए सिलाए इन खुशीअ में मुंहिंजी मुंहिंजी दिलि थी चए त तोखे केलो खारायां पर न तोखे 2 ॾींहं खोड़ी कब्ज़ी आहे मथां हिकिड़ी काइले खाइण सां कब्ज़ थी पवे पोइ जे करे माथो खावां सेठ बाबा पूरो 1.5 लख गॾु थियो हो सो बि मिलाए सिलाए अरे वो निभागा गालन में टेम न तारे ओ चौक जा चंद्रा अरे माथो चोए मालो कढो हां पंप वारे जी फोन अची वई लख त उहो वठी वियो मिलाए सिलाए जेकी बचा 50,000 न उहे ड्राइवर था टायर मटाइण लाइ से बि मिलाए सिलाए मुझी शराफत जो नाजायज फायदो न वठ हिक हिक वेगनारो हज़ारे तो कमाए मुझो 3 वेगनी कुछ न थी कमाए मां चाहे तो निड़ी में ये वक्त में हथ विजी ये जबान कठी वठ कमाए पैसा दे बस में कुछ न पतो हिकिड़ी ॻाल्हि कयां अब ये 3 वेगनियूं तुंहिंजी न
ओए हिकड़ी के ठिकोरे मां शादी का अल्लाह बा साल जोड़ी सिक्का दादली माना एडो भलो गाइंगा ॿुधाए भला कहिड़े फनकार जा गाना ॻाईंदो आहीं? मंजूर मास्तर, समन मीराली, मुस्तार सीधी। नाला न ॿुधाए मुंहिंजा मिठड़ा, कलाम ॿुधाए। हाणे मुस्तार सीधी आहे न, उनजो ॿुधायां थो गानो। ओ दिल्ली ॾिनई दिल्ली वतई कहिड़ी कस लॻी अथई। मीराली समन जो गानो ॿुधायां थो। चेल सनिधी ते पानी जो मत को भरल ॾिसी खिलंदी आ। वाह 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 जो आवाज़ अथई। लॻे थो त हे चरियो मुंहिंजी धीअ जी पचर न छॾी। ओयो चाचो अची यो चाचा मां कलाम गाईंदो आहियां, ॻाल्हाए ॿुधाए। न शहज़ादा कलाम न ॿुधाए, सेठ यार थो करे वञी मानी खा वञी। चाचा मां लस्सी घणी पीती आहे, पेट सफ़ा फूको पियो हला। शहज़ादा हाणे तूं वञ त मां बि देरि सां अचां थी तोसां मिलण। दादली हाणे मां वञा थो घर, पर पंहिंजो घणो ख्यालु रखे ईअं घणो हा हलां था टाए। अम्मा दादली शहज़ादे जो रोज़ अचणु चङो न आहे, माण्हू ग़लति था सम्झनि। बाबा माण्हुनि जी त इहा ग़लति सोच आहे। न मां माण्हुनि जी ग़लति सोच न हूंदी आहे। शहज़ादो जवान आहे, को नंढड़ो ॿार त न आहे। ठीकु आहे बाबा, मां शहज़ादे खे झले छॾींदसि, हू ॿीहर हिते न ईंदो। ज़ोर ॾेई थकिजी पिया, चपल मथां खची, ओ सेठ जाग गुलशेर पयो थकिजी। ओ निभागा पोइ जेको आहे न निंड पियो आहे जॻह अंदरि मूंखे वञे थो मां ॾिसी जाए पोइ कीअं जाॻे थो। अॼु राति जो यादि तुंहिंजी ओ आज़ाब मुझे लाए आज़ाब, ओ ना फरमान ओ बेफरमान। अरे न मूंखे जीअण थो ॾे न मूंखे मरण थो ॾे, अरे निंड करण बि नथो ॾे चंद्रा। बाबा हाणे टे वेकिनूं अथई, हिकिड़ी खपायो शादी करे तॾहिं मां ॻाइण बंदि कंदो आहियां। अरे निभागा मां कहिड़ो शादीशुदा माणे मरी वञण खां पोइ माणे खे मरी वञण खां पोइ अकेलो पियो थो कमरे में गॾ वारा लेथड़ा ॾियां। शादी करा पोइ मां उम का राग ख़तम। अल्लाह आहे त नूर ते पक पक शादी करा। हाणे कोई न ॻाल्हि खे बि ॾिसंदा नहीं। अरे रे काथे आ खजी, काथे ने डोडा, और तो जो हाणे तो डोडा आउ खजी काथे आ। लोडा सेठ लोडा तू तो बात मत करने भागा चंद्रा, एको पाजो बूथ न तोड़े भी और तोरा बूथ न ता हाई सड़ी तो अरे हाल जोर हाय हाय ये तो लोडा जरूर लेकिन जी छत जे मथो वेठो हो जा आई सौ किराए तो बचाया। पुट शहज़ादा अल्लाह पाक जे दरबार में हथ खणूं था, दुआ क़बूल थी वेंदी। घुर घुर त शादी थे मुंहिंजी। अरे रे निभाना ओ चंद्रऊ दुआ घुरणी तव त मुझे लाए घुरो त मुझो लायो सजायो थे मुझी शादी थे। अरे निभागा अज जेकॾहिं मूंखे ज़ाल हुजे हा त हिन जे सोर ॼण जी कहिड़ी ज़रूरत अथई। यकीन न को बंदि कयूं साल न तो खणा एॾी हिन में थपा गॾह में बि एॾी थप न हूंदी आहे। टूट जी थप मां त सम्झा थो 12 महीने में निभाओ कोन में जपो आहे। ओ बा तू तो तुराणो आ मुंहिंजी शादी करा हला दुआ कंदो आ। ये जो चंबर ना ओए बे तू के तुराणो है
मुझी चट करे मुत भी से तो जो माई दी दा तो खिने भागा अरे नु बाबा साल मरी भैया ये सब जणो मां छोरो छनो लगो पियो अरे मुझी शादी थी थी ना त माणे दी ताम बचाए तो के घर आई दी तुझी खिदमत कदी ये बे लाओ दी पुट ये जो तू भीड़ सां गॾु थो घुमे न इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे बा मीर मुंहिंजो मासात आहे ऐं घणे टाइम खां वठी असांजी संगत आहे मूंखे त तव्हांजी ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे ॻाल्हि तोखे सम्झ में कोन थी अचे बाबो सही तो चवे अड़े रोचू मूं तोखे केतिरा भेरा झलियो आहे त ॿाहिरियूं ॻाल्हियूं घर में न कंदो करे अब्बा तू भाउ सां तेज़ थी छो थो ॻाल्हाए पियो अरे ग़लति खे त हर कोई ग़लति चवंदो न तूं ग़लति नहीं त पोइ खणो न कसम त मां सात मीर चोर न आहे अड़े रोचू तूं वॾो वात सिखियो आहे रोशन सही तो चवे तुंहिंजो मासात मीर चोर आ त तूं कसम छो नथो खणे खण न कसम छा चो चोर आहे खण मुंहिंजो कसम तुंहिंजो मासात मीर चोर आ तूं न सचोरी में मुलविस न आहे छा चो कसम रखणदुसि मां कसम ना है मीर चोर मिठाई बाबा मूंखे शक थो पए मां मूंखे शक थो पए इन छोरे में इहो बिल्कुलु ग़लति कमु कंदो थो वठे अरे तोबा ज़ारी निभागी हे हिन सां भॼी वञी प्यार जो परणो कयो थी जेको 80 खां 70 साल जो आहे पक्को 70 त 80 त पक्की उमिरि अथसि हिन सां भॼी वञी शादी करे केॾो त पीउ माउ खे लॼायो अथई अरे हेतिरियूं थी ॼमनि कीअं त माउ पीउ पाले पोसे जवान थो करे ऐं निभागी न पीउ जी इज़त न माउ जी इज़त न भाइर जी इज़त भॼी वञी प्यार जो परणो कयो अथई सो बि तव्हांजी अचणे सां जेकॾहिं हेॾो ई प्यार जो पढ़णे जो शौक़ु हुजे त मां जहिड़े कंथा मां जहिड़े मोतबर सां करे हा घटि घटि 4 माण्हू चङो त चवनि सा आई इन छोकिरी जो हिकु बार मां फोटो कढी मां पंहिंजी दिलि ते थो हणी छॾियां हेठि बाबा एॾी चङी आहे त पोइ असां बि ॾिसूं बाबा सेठ साहब ॾियो का पघार कयूं दीदार अड़े गुलछू गॾ कहिड़ो तूं कमकार कंदो आहे जो अची सेठ खां पघारनि जा पैसा त पियो घुरी मिलाए सिलाए न सेठ साहब न मां पघार खां बिना कोन हितां वेंदुसि ज़ाल असली मूंखे घर में छॾे ई कोन थी शादी करके फंस गया यार अच्छा खासा हूँ कंवारा न मुंशी जेको हाल प्रिया नाल हा इहा ॻाल्हि सही कई त जेको हाल प्रिया नाल त पोइ मुंहिंजो जेको हाल आहे फिलहाल हिन 100 में गुज़र सफ़र करे गंजा खादा जो तुझा खाई बस ही रखो सेठ 100 रुपया ओ ठीक आहे मां कमकार छॾाए घर जो पोइ जो थो अचां ठीकु आहे सेठ हा ठीकु आहे हिन दिमाग़ी बि मूंखे तारियो आहे जॾहिं तो अचे त को पैसनि जी ॻाल्हि करे मूंखे कहिड़ी ख़बर हुई तव्हांजी जे ख़बर हुजे हा त मां तुंहिंजे पुट सां शादी ई न कयां असां दिल खपाए छॾिया अरे इने निभागा तानसिन जा पुट अरे तू जी मचाल जो मुंहिंजे घर में वेही कलाम थो चई हां चेना जे ताले जहिड़ा बात में भनी छॾिया मुकुन सां सेठ साहब तूं वही वांढो असां सगरा ये गाना ऑटोमेटिक वात मां वही था वञनि अरे हेॾे निभागा मुंहिंजो पादर बि ऑटोमेटिक तई ऑटोमेटिक तॾहिं वञ मुंह में त वाख फ्री बि दई सेठ साहब तुझा पादर भी अखिन ते पर पगार दे अरे रे चौक जा चंड हां ये त खबर ये हाणे जो पगार नीमाए उहा सजी हड़पे वई खाई वई सजी सेठ सिर्फ 100 रुपया त ॾिनो ई 100 मां ॾुकल विसे तो छा थो थिए हेॾी महांगाई आहे 100 मां कुझु थिए थो ओ बा ये नौकर के पैसा न दे ये माखे दे मां लाला कार वठा अरे मुंहिंजा बचड़ा मुंहिंजा यमन जा शहज़ादा मुंहिंजा सोना पुट अॻ में हक़ पीउ जो हूंदो आहे अरे मां शादी कंदुसि त तुंहिंजी माउ ईंदी
आई तोखे पुट करे परणाई दी पाजे हथड़न सा ॾाढी झुमरियूं बि हणंदी खुशियूं बि मल्हाईंदी मेहंदी खणी तुंहिंजी उन जे दर ते हलंदी चरिया सम्झंदो कर ॻाल्हि खे तू गलत नहीं अरे ये सियारे ये सवरा ना ये हर को पर पांडे सोरी दो अल्लाह बा ये रे तुनी उम्र ना ये शादी जी ना है कुरान अतान दिया मानु खलने अल्लाह अरे शादी मुंहिंजी थींदी ऐं ये ॻोठ वारा सभई भोली सड़न था सड़न ओ ॿुधो नथी ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां ईंदासीं दौलत मामन सां ईंदासीं चिबन पुटनि सां ईंदासीं दौलत मामन सां ईंदासीं पुट वठी ईंदासीं ॿुधो नथी भली सड़न सड़न भली पर मां शादी कंदुमि अल्लाह शादी मां कंदुमि अॻ में अल्लाह मां शादी कंदुमि आहियां अरे बस कर चिबा अरे कौन वञा मोकने जो लोलो हज कहण थो वञे ॿुधी न बाबा बस हाँ बस शादी न कराए ना वो मुखे पंहिंजो हिचो दे मां पंहिंजो वञा पाणी वञी शादी वञी तब करे वञी लाऊं वञी ॾींदुमि बस हल रे हल मिल्कियत जा पुट हल मां तो चवां गुम कर पंहिंजी आ शिकिल हिकिड़े मूंखे पंहिंजो बूथ नथो वणे ॿियो लिबागा तुंहिंजो बूथ थो ॾिसां न हीअं ई सड़ी थो वञे मां तो चवां हल हाणे हिन चंबो बूथ में अरे तू शादी न करा मां है डारिया ना तो कॾहिं तंदुमि हा शादी न थो कराए अरे सूट पाए छो थो ॾिसे मुंहिंजी महिनत जी कमाई आहे मुंहिंजी महिनत जी कहिड़ो ॾाढा कमाए हिते रखी वियो जो तोखे ॾियां अरे शादी तुंहिंजी न थींदी शादी थींदी मुंहिंजी निकल गुम कर सीधा हल हल मैं जो तुम हल मैं हेड तो हेडारिया ऋषि ने मार गया हल कीले जो मैं मुर्च मारूंगा ना खेदी सी सेठे हिकड़ी गाल चवाए नाराज न थींदे हां जेकरे गाल फजीलत वारी हूंदी त नाराज कोन थींदो बाकी जेकरे गाल में हूंदी फडो त पो खड़ो पौधी लडो सेठे माण्हुनि जा पुट कमाईंदड़ पर तोखे लानत मिलियो लानत बि न पर लहो लानत मिलियो थी ॻाल्हि वणी बिल्कुलु सचो आहे मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई अथई पोइ ॾे इनाम न हा इनाम तोखे लाज़िमी आहे हे वठि इनाम हा हे वठि इनाम निभागा चंद्रा अरे जहिड़ो तहिड़ो बि मुंहिंजो पुटु आहे तुंहिंजी कहिड़ी मजाल जो मुंहिंजे पुट जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए दादले तोखे तो खबर है ना तो तू मुझे सिर जो ताज है तोखा बिना तो मुझो एक पल भी कोन सरंदी है शहजादा मां तो अधूरी आहियां मुंहिंजी दिल में तुझे लाइ ताजमहल ठहियल आहे तो सा मुझो रूह जो रिश्तो है दादले मुझो सब कुछ तू आई माया ना अपने दाई वुडू वुडू हेडू जड़ो करया अपने दा चौंक जा चंद्रा वरी छाते जड़ो करे आयो आहीं भला तू भी जड़ो कंदो आई छा अदली अफवाना और तुझी मुझी शादी जवाब पर इनकार पो करे मां शादी करनो ना तो दादली दा करनो नहीं ता न करनो हां वरी छाते अबू सा जड़ो करे आयो आहीं दादली तुझे बेटा न तुझे बेटा न मां पांजे बेटा जड़ो कया सेठ तकीदा दादली दा ने सुभाणे तुझी है मुझी शादी थी तू सब पाए चार आज बेटा मां वरी वडी दिन वडी तुम ओटो के वतन हो जो जानी तुम तमाम मन तरह इंदा तो के वक्त हो जा जानी
चाचा मां तव्हां सां ॻाल्हाइण आयो आहियां। हा छा ॻाल्हाइण आयो आहीं? चओ। इहो चवण आयो आहियां त मूंखे पंहिंजी मिल्कियत मां हिसो ॾियो। छा जोड़े तोखे हिसो ॾियां? ॻाल्हि ॿुध, मिल्कियत जो समूरो हिसो तुंहिंजो पीउ मूंखां वठी वियो। बाक़ी जेका मिल्कियत बची आहे न उहा मुंहिंजे भाउ मुंहिंजी ऐं मुंहिंजे औलाद जी आहे। इन जो मतिलबु त मां तो ते राम करे जेको ख़र्च पखो ॾींदो हुउसि उनजे करे तूं सम्झी पियो त अञा को मिल्कियत में तुंहिंजो हिसो आहे। इन जो मतिलबु त तव्हां मूंखे मुंहिंजी मिल्कियत जो हिसो कोन ॾींदो? नज़र बाबा सां अखियूं हेठि करे ॻाल्हाए। अॼु तूं जेको बि आहीं न बाबा साईं जे करे आहीं। अड़े न त कोई पिने टुकुर बि न ॾेई। मां चवां थो इहे पुछड़ा तारा करे मूंखे न ॾेखार। इहे तोॾा न कढी छॾियईं। उथाणे न मिल्कियत तोखे अॼु ॾींदुसि न ई वरी सुभाणे। चाचा अॼु त मां हितां वञा थो। इहो न सोचजांइ त नज़र पंहिंजी मिल्कियत तोखे खाइण ॾींदो, छो त नज़र मोहम्मद जी नज़र बाज़ खां वधीक बुछड़ी आहे। तूं मूंखां मिल्कियत जो हिसो वठंदे ऐं मां तोखे ॾींदुसि ऐं तूं वञी उन मिल्कियत मां अयाशूं कंदी। निड़ीअ ते नाह ॾेई तड़पाए तड़पाए मारे छॾींदुसि। पकोड़ा वठी आयो आहियां छा? अॼु त चाचे मंज़ूर आहे, सभु पकोड़ा मां खाई। अॼु मां बि खाई ॾिसी। कंदे छो मुंहिंजे ॿारनि खे बीमार? अम्मा पकोड़ा हन, ज़हर त न आहे न? हलो तव्हां।
मां चम कुछ न कयो चाहे जा पैसा के निकालो ने डडो माए कुकड़ के बरो चाहे तो पियो वरी बद सदा से मोड़ी दा से माल करता वाह मीरो वाह जो कम के असली जो कम न करे हा न तो चाय भी न पी सघां असली सुबुह को मथो पे फाटे पानी मिले न मिले चाय और चुमी जरूर मिले जे चाय चुमी को इनकार कयो वो पिन दे ॾिठावे बड़ा अरे चाहे जिब अरे तो चाय इते खेरिया तो थी हले मुजी चाय मथा या सूरन सा पैसा हाथ करे चाय अरे वनड़े वन चरिया हल असा खाली कोप भी न दींदा सही वनी बे जे मथे में लगो हल अरे हल दवा न सब अरे हल दिसे न तो केडी महंगा है पा हल ताड़ा न फूट मथे जा सूर अरे हल लोखा में लोखा लफ्ज़ चाय जब पियो के जेको दे चाय भैया हां असा पियो जी खेरिया ते मिठड़ी पर बाबू नजर को न पहुंचे वयो छा उहे त वया हलिया पहिरीं गाॾी में चङो थियो जो वया न त ॾींहं ॿियनि जो ख़र्च इन्हनि जो वरी सवायो लॻे आ मूंखे वाह बू वाह तुझी सोच या तुंहिंजी तमीज़ आहे तूं पंहिंजे पीउ सां ईअं थो ॻाल्हाईं छॾेसि बबली छॾेसि हिन सां बहस न कर इन बेस जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेके तव्हां ॾाॾे खे ॾुख ॾिना आहिनि रब बि तव्हांखे माफ़ न कंदो छोरा अॼुकल्ह तूं वॾो ॻाल्हाइण सिखियो आहीं छॾेसि बबली छॾेसि हे ॻाल्हाइण उबतो हूअं ई ॻाल्हाईंदो आहे हली मूंखे कपिड़नि में अगड़ विझी ॾे हलिया अरे ॾाॾो नवाब साहब घुरायो सही ॾाॾू छा जोड़े ॾाॾो चओ हाओ मुंहिंजा ॾाॾा नवाब साहब घुरायो सही हाज़ुर नवाब साहब घुरायो आहे हल त हलूं था नवाब साहब घुरायो आहे हल एहसास भी अथस कंहिंजो तो कोई इंतजार भी कंदो हूंदो राजा एतरी देर कबी आहे तोखे त ख़बर आहे न तो मुंहिंजूं ही अखियूं तोखे ॾिसण जे लाइ केॾियूं बेताब हुयूं दुनिया वारनि जे चवण ते न तूं मूंसां बेवफ़ाई न कजांइ तोखे त ख़बर आहे न त मां अॻ में ई केॾी ॾुखायल आहियां ही कहिड़ी चरियनि जहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे मारो मुंहिंजो तोसां प्यार आहे पागल त मां थी वई आहियां तुंहिंजी मोहबत में अलाए कहिड़ो जादू कयो अथई जाॾे ॾिसां थी रुगो तूं ई तो नज़र थो अची ख़ुदा खे मञजांइ ही साथ छॾे न वञजांइ असां ज़ंजीर जी उहा कड़ी आहियूं जंहिंखे केरु बि टोड़े नथो सघे आंधियूं हुजनि या तूफ़ान तोखे केरु बि मूंखां जुदा नथो करे सघे तूं त राजा जी ज़िंदगी जो हिसो आहीं राजा तूं भी मारवी जी ज़िंदगी जो हिसो आहीं नसीब भला आया अंगण अजीब हो नसीब भला हुए अंगण जुमा या अजीब जुमा आया अंगण रकीब बापू जे छोरे जो मुकार थी हुई सभा टांकी मर्जी वजह से मिलाए सिलाए अरे छा थियो छोरे के मरी त कोन वियो न बाबा छोरी जे इश्क में करंदो हो न हां और मेरे तरफ से वही जे वठी तू न तमामन सा जिठाई जो तरह के लगे तालो छोरी थी वही रे पूछ कर अब्बा ओ ये तो मां शादी कई ना हां वो वडी फरादनी तालो कने गाली बनी अरे लख लानत ई खोड़ थी निभागा चंद्रा अरे कराई न सजे गोठ में मुके ख्वार बठराई न बिना छुरीअ जे मुंहिंजो नक
अरे चवाए पियो त न जो पीउ भी फिराटी आ या छोरी भी फिराटना पर सही तू काटे पो समझे तोखे शादीअ जो शौक़ जेके बर पिया पियो जाए सो वरी खाराए पियो छोरी जे पीउ खे या त छोरीअ खे वधी मज़ो अरे न त ॿी कराए शादी अरे अञा वरी बुढ़ी न तो मरे वरी अञा चए तो ॿी शादी कराए अरे हाणे बस कर तुंहिंजे हिन रोअण पिटण सां मूंखे अहसासु कोन थींदो तोसां इहा चुट चङो थी आ हाणे ॾिसजांइ त तुंहिंजो पीउ कीअं थो लाऊं लहे कीअं थो गुलाब जे फुल जहिड़ी ज़ाल वठी अचे ओ मुंशी बाबा साईं हल त असां बि हलो को कमकार कयूं हिन जो रोअण पिटण ख़त्म ई करे दियो हली आ मूंखे अॻिते छॾे हेॾे वा हेॾे करो हेॾे थई मारवी ओ मारवी काॾे भई मारवी काॾे हली भई अलाए मारवी काॾे वई आहे ओ मारवी काॾे वई आहे भाई हम धूड़ पाए मां मोहरी कुट वरी बसर खान साईं तोखे गोलियां भी तू कोन होए त बनी ते मानी मां खणी वियम न बस हाणे बस अॻे ई मथे में सूर आहे असां के मथे में सूर विझी तोखे मथे में सूर न पवंदो परते थी त ज़ोर ॾियां न ॾींदी मां न क़यामत कारी थींदी मुंहिंजी चवंदा मुड़ुस जी नाफ़रमान आहे तॾहिं हिन जी क़यामत कारी थी वई आहे वरी चवंदा त मुड़ुस जी तूं नाफ़रमान आहे हिन जे करे ज़ोर ॾियां थी क़यामत बि त पंहिंजी छॾाइणी आहे न लावती मां थी चवां मां तोखे पंहिंजे वारनि जी छांव में लिकायां तो वीर लगे तो दादा दिल पर साहब सां गॾु आहे कमाल तो करी ॾाढा बाबा हिकिड़ा ऑफिसर ईंदा हिकिड़ा वेंदा परेशान न थी वो भी तोखे ख़बर आहे न अमीर जो धक मारे या खारे वो परेशान न थी कम खे ठपियूं था ऑफिसर हेॾां था अचनि अरे बाबा सुस्त जदो थी कहा वरी असांखे हथियार पिया न मीर सुस्त नथा छऊं वरी बि ऑफिसर आहिनि ख़्याल त रखणो पवंदो न तो मते केरु आयो साहब जेको पुछे तो उन सही जवाब ॾियो साहब सॼे ॻोठ खे ख़बर आहे असां इज़त वारा माण्हू आहियूं ऐं असां जहिड़ो इज़त वारो हिन पूरे ॻोठ में कोन्हे दिलबर हिननि जी तलाशी वठ छो साहब सॼो ईअं ई तलाशी था वठो कानून सभ जे लाइ हिकु आहे जंहिं ते बि शक पवंदो हुनजी तलाशी वठी सघूं था डोंट माइंड साहब का ॻाल्हि न आहे बाबा तव्हां तलाशी वठी सघो था साहब मुझे भावा ये मुझे मासाता ये इन्हनि जा दोस्त आहिनि न दिलबर तलाशी वठण जी का बि ज़रूरत न आहे साहब गर्मी घणी आहे आफी सघो था जे गर्मियुनि जो सोचींदासीं त ॾोही पंहिंजो ॾोह करे अदा वेंदा अचो मूंसां हलियो हो असांजो मथो दाबो करण वारो इहा हुनखे ख़बर ई न आहे त बाबा अमीर जो धक मारे या खारे वेहो वेहो अम्मा मारी पुलिस जी ड्यूटी भी ॾाढी सख़्तु थी वई अथई
केतिरा ॾींहं थी विया आहिनि दिलबर घर अचे ई कोन थो। सही था चओ। अदा दिल पर को तो घर जी मानी विसरी वई आहे। बसि बाबा अधे दिल पर के त पुलिस जी नौकिरी आहे पर अधे ॾाढे खे कहिड़ो कमु आहे जो घर ॾे चकर ई नथो हणे। यार तूं त वते थो रुगो वॾे भाउ जूं ग़लतियूं कढंदो। छो अदा दिल पर ख़ैर त आहे। परेशान पियो लॻी सदाईं ईंदो ई त खिलंदो ईंदो ई। अॼु लाइ छो तुंहिंजो मुंहुं लथल आहे? भाॼाई पाणी त पीआर। खोड़ो पाणी पंहिंजे भाउ जे लाइ हाणे भरे थी चा। शोभा दिलबर मां तोसां थो ॻाल्हायां। ख़ैर त आहे? अॼु भला ईअं अची वेही रहे सलाम दुआ न कई। ख़ैर त आहे? हाँ बाबा ख़ैर आहे। अॼु मुंहिंजी हद मां चोरी थी वई आहे। डेली चोरियूं वधी वयूं। असुल महागाब जो थी वई आहे। रुगो हथ कस लॻी पई आहे। हाणे त माण्हूअ जो घर खां ॿाहिरि निकिरणु बि मुश्किल थी वियो आहे। चङो बाबा मां हाणे ड्यूटी ते थो हलां। वारदातियूं वधी वयूं आहिनि। ठीकु आहे अल्लाह ख़ैर। ओड़ा ॿुधो न थई त जंहिं घर में कुते जी बेइज्जती थींदी आहे वो उन घर में ईंदो ई कोन्हे। तोखे त वो नक बि कोन्हे जो वरी मोटी आयो आहे। चवे छा थी पके छा थी ही मुंहिंजो पीउ आहे। पीउ आहे त तुंहिंजो मुंहिंजो पीउ न आहे। मां चवां थो त इज़त सां मुंहिंजे पीउ खां माफ़ी वठ। तोखे मां हमेशह लाइ आज़ादु करे छॾींदुसि। माफ़ी त हिनखे बाबे खां वठणी पवंदी। ॾंगो बाहूं बनी खंद ढेर ते उछलींदुसि। तूं ही माफ़ी कोन वठंदी जेसीं ताईं बि ॾंगो बाहूं बनी ऐं ढेर ते कोन उछलींदुसि। न ठिकाने वई। बाबा बाबा मूंखे माफ़ कयो बाबा। हाँ जानी मूं तोखे माफ़ कयो थी। मूं तोखे माफ़ कयो। बाबा मूंखे बि माफ़ कयो। मां बि तव्हांजो ॾोही आहियां। तोखे ऐं अम्मा खे छॾण खां पोइ मां ॾाढो दरबदर आहियां। बाबा मूंखे माफ़ कयो। बाबा मूंखे माफ़ कयो। अॼु हिकु अहिड़ो कमु तयारु करे आयो आहियां। सम्झो पर उहो कमु होशियारीअ सां करिणो आहे। मुड़ुस माण्हू थी करिणो आहे। जॾहिं मुड़ुस माण्हू थी तव्हां आहियोसीं न पोइ त सॼी ज़िंदगीअ जे लाइ ऐश ई ऐश हूंदा। ऐश ई ऐश। मीरा छा बि थी पए न अॼु शिकार हथ मुनाए वञणो छो जो सुञाई सफ़ा घर करे वई आहे। अॼु कंहिंखे बि न आहे छॾणो। सोचतो सां कॾहिं बि न। छो त मुंहिंजो नालो आहे ॾाढो। चोराईंदो आहियां दुश्मन जो पाॾो। ॾाढा त पोइ ध्यानु न कर। तयारी कर शिकार जी। न मां त मुंहिंजी दिलि अलाए छो घबराए थी। वाह मसा त वाह। अॼु त ॿारहं ॻाल्हियूं थो करे। ख़बर बि आहे न तोखे मीर जो धक मारे या खारे मुंहिंजे हूंदे परेशान थो थी। वेठो या न मां। ठीकु आहे मां त जेका संगत जी सलाह संगत जे मथां सिर बि कुर्बान आहे। मौला सलामत रखंदो तव्हांखे। मौला सलामत रखंदो। ॾाढा वो भी तोसा रही थोड़ा होशियार त थी विया आहियूं न। सेठ सखी कहिड़ो आहे? सेठ सखी कहिड़ो आहे? इहो ॿुधाए त ॼण आयो आहे या वठण आयो आहे? वठण आयो आहे त पोइ सेठ सखी हे बीठो थी मां मुर्दार पखी। सेठ सखी हवाई मोंडे हेॾे आहे सेठ मोंडे। हाँ तो पैसा कहने दई सेठ सखी रे वो हे थी सेठ सखी।
सेठ सकी मूंखे पैसा ॾिनो त मूंखे उस्ताद मारींदो ॾाढो मारींदो त पैसा वठी पहुचींदा न त उस्ताद मुंहिंजी खल लाहे छॾींदो फत के असां अञा तारीख़ खे पैसा ॾिना छा बाबा उस्ताद मुंहिंजी खल लाहे छॾींदो मां ग़रीब माण्हू वञा काॾे वञ न त मां तो खल लाहे छॾे हल ॾे मिले न पैसा आप ने ठाए दी हल देव भाग अब बेड़ी दानी के पैसा दी ना ट्रेन के दी ये कने ठाराए आ पैसा दे ने भाग्यू ट्रे वे की दी हल त मुखे पैसा कोन था मिलन भाई अब्बा एकड़ी के खपा दे कर अंदर सारे चले ओ मुझे मालिक था ये आजाब मुझे घर में छो पैदा की हां ये गानो बुधाया पर गानो बुधाई दे हां हिकड़ो मिनट मां अचा तो को हां तू मन